तगिया तिन मर्दन लदामान मुस्तफा मोहम्मद तगिया तिन मर्दन लदामान दोज़ख लता दूर थियो जो मिलन बेस्त इनाम हाजी साहब उन्हनि जो आया खोलो यार गुलाम एदा जल जाई माल से तक फदे कुछ क्या काबिल करबला में काबिल करबला में आया सैयद जी काबिल करबला में आया सैयद शीर मारे तिन मिसिर सा जो ढूंढ गया उधेर दलिया बुत दलीर पसी हमलो वीर हुसैन जो मरम मोतिया ओ मैं मोती मरम मोती आयो मुझे आया ताने माम मदीने जा जाम मौला मुखे मेरी ॾिठो ॿारम मां सबको सदा दुन थियो ओ मके मदीने माण में रुनू मथेरा ते वाहिद केवा जो हुक्म हेराई करे काबिल करबला में आया पान पई ओ काबिल करबला में आया पान पई बहु कयाऊं पान में मुकाबिल वेगी कदाही कही जाए हरे तई हुसैन सा मरम मोती आयो मीर मदीना लिखरी ओ आया मोती काला रंग जा कपड़ा अदानी रोटी आऊं किन लालूटी जेके मीर मुसाफिर मारिया हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम करबला मैदान में आया है शुदा करबला नवासाए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जो बानी हुसैन बागे नबूवत जा गुल करबला मैदान में थियो कुर्बान करे दुनिया में कई नमाजी थिया कई गाजी थिया कई मुत्तकी कई परहेज़गार पर अदा मुतकिल खां बि कई वक़्तु वेंदा आहिनि जरा उन नमाज़ ॾे ॾिसो या हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम करबला मैदान में पढ़ी उन हालत में जो हज़ार हा तीर जिस्म मुबारक में लॻल हुआ बेटा साहब जेको दोस्त कहाए दातला मोप माराए खासन खलीलन खे सकियूं साए अल्लाह समद बेनियाज़ करे जा चाहे पर इन मज आए का उनी ॻाल्हि इसरार जी ॾाड़ी रथर प्यास दंद थॾारूं कण जी मेरे मोहम्मद जे मरमर की आस ते सूरे के साबास जेको मथे पिण फुरज़ा थियो सही हज़रत हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ पढ़ी पर जॾहिं इमाम जो पाक जिस्म सजदे ला जमीन ते अचण लॻो त हुसैन पाक जे पाक जिस्म में लॻल तीर जमीन में खुपी विया हुसैन जो जिस्म तीरनि जे मथे ईअं रहिजी वियो जीअं रेल ते क़ुरान रखिबो आहे पाक चए थो सदके वञा तुंहिंजी इन फर्ज़ अदाई तां तुंहिंजी नमाज़ तां मुंहिंजा सरदार हुसैन या हुसैन साबिर या हुसैन साबिर सा फर्ज़ तू अदा कयो या हुसैन साबिर सा फर्ज़ तू अदा कयो अंजर जे हेठ सही
सिर वठिया ॿियूं तन अंदर तारूं मीर छिके मारू वञी सगीर पुठा सुञमी इमाम हुसैन अलैहिस्सलाम दीन जी ख़ातिर एॾी क़ुर्बानी थी पर जेकॾहिं दीन इल्म में हुजा त 11,000 आलिम हाफ़िज़ क़ुरान किचन में विझी ख़ुतबा कीअं ॾींदा जेकर दीन इल्म में हूंदा त सिर ॾेढी क्यों चढ़दी 18,000 आलिम आहे अॻे हुसैन दे मरदे हू 18,000 आलिम हुआ जिन खे क़ुरान गिचन में हुआ पैसनि ते जागीरनि ते दीन मटियूं दुनिया वरतऊं फ़तवा ॾिनो हुसैन ते जेकॾहिं हक़ जा आलिम जना इमाम साहब खां अॻु में क़ुर्बान पाण थी वेंदा 18,000 आलिम अॻे हुसैन दे मरदे हू जे कुछ मुलादा घरदा कर दे ता पानी क्यों बंद कर दे जे कर मने दे बैत रसूली ताखी में तंबू क्यों सर दे सादक दिल चला दावे में बाहू जे के सिर कुर्बान कर दे अच्छा हुसैन दीन के जिंदा है इल्म तहादी बराबर पर दीन इल्म में न आहे अल्लाह जा मर्द दीन खे उजाड़ींदा आहिनि अल्लाह जा आशिक कासिम बनवे जहिड़ा घोट ॾिनी अब्बास जहिड़ा भाउ ॾिनी अकबर जहिड़ा लाल असगर जहिड़ा तिफल मैदान करबला में सरदार थो लुटायो यजीद जे चुबवा इस्लाम को मचायो खातिर सैयद उम्मत के खातिर सैयदी उम्मत के खातिर सैयद आजान दो विदा को उम्मत के खातिर सैयद आजान दो विदा को खंजर जे सैयद सज दो नहीं कदा दो खंजर जे सैयद सज दो नहीं कदा दो या हुसैन साबिर या हुसैन साबिर जा फर्ज को अदा करो या हुसैन जा फर्ज को अदा खंजर जे शहजादा अरब जा नबी जा शहजादा फर्जंदे रसूल आउं तुझी छा ॻाल्हि करियां तोखे त उहे नाज़ नसीब थिया जो दुनिया जे तख़्ते ते ज़ुल्करनैन जे पुट खे बि उहे नाज़ नसीब न थिया उहे नाज़ कहिड़ा ईद जो ॾींहुं आयो हुसैन पाक चथो आउं ईद नमाज़ ते हलंदसि पर प्यादो न हलंदसि कहिड़ी सवारी हुसैन पाक खे मिली हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुन कुले ते चढ़िया जंहिंखे नबूवत जी मोहर लॻल हुई माना हुसैन एॾो पाक हो जो नबूवत जी मोहर जे मथां सवारी कई ईद जो ॾींहुं आयो हर कालो ईद गाना मगर तो तेरी पिया दे इनका